अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। ब्यूरो चीफ घोट की कादिया यास कलवर की खबर मूजिब मीरपुर माथेलो लग दीन शाह बादशाह जो उर्स मुबारक तो शुरू। मेले जी अज भी धमाल आहे। उन मौके ते दीन शाह जी गादी नशीन लियाकत अली कोराई चयो था, पहिरियां मुंहिंजो वालिद मरहूम अमीन फ़कीर कोराई दरगाह दीन शाह जो हर साल उर्स मुबारक कराईंदो हो। उन वधीक चयो था, असां बाबा जी जाइ ते गादी संभालीसीं ऐं असां बि रिवायत क़ाइमु रखी पहिरियां जीअं हर साल उर्स मुबारक मल्हाईंदा आहियूं। ऐं असां सां सोड्र बिरादरी जो चङो मुड़ुसु राइस नूर हसन सोड्र ऐं कोराई बिरादरी जो चङो मुड़ुसु मेहराब ख़ान कोराई कोसा चैना ख़ुश्क पंजाबी ऐं ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू असां सां गॾु हूंदा। उन सां गॾु फुकरा ऐं पाड़ेसिरी बि ताउन कनि था। एसपी घोटकी जे हिदायतनि ते मीरपुर माथेलो पुलिस जी मेले में सख़्त सिक्योरिटी हूंदी आहे ऐं 3 ॾींहं लंगर जो बंदोबस्तु जारी हूंदो आहे। ऐं उनखां अलावा सूफ़ी महफ़िल थींदी आहे ऐं मल पलवान पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। हीअ रांदि 3 ॾींहं हलंदी आहे, जंहिंखे ॾिसण लाइ परे परे खां माण्हू कही ईंदा आहिनि।